अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जेको दोस्तों नेक्स्ट एपिसोड किस्त अचण वारी आहे उन जी तव्हांखे तफ़सील सां कहाणी ॿुधाईंदा हलूं। तव्हां उन में ॾिसंदो दोस्तों हिकिड़ी मतिलबु मीटिंग कई जेका रईस गफ़ार ख़ान पंहिंजे ॻोठ वारनि सां ऐं उन्हनि खे वाज़े करे चयईं त मां जेको आहे कोई ठाह नथो कयां, मां सिर्फ़ु जेको आहे माण्हू छॾाइण लाइ इहो कमु कयां थो, वारिस खे छॾाइण जे लाइ इहो कमु कयां थो। जीअं ई वारिस छुटंदो मां उन्हनि खे टांटा ॾेई छॾींदुमि, ज़ालिमनि खे पाण सां गॾु न विहाईंदुसि। इहा जेको आहे कारकर्दगी रईस गफ़ार ख़ान करण जे लाइ तयारु आहे। बहरहाल अॻियां बि ओठो आहे ऐं कमाल ख़ान उन्हनि जी वरी पंहिंजी कारकर्दगी आहे ऐं हू इनखे झुकाइण जे लाइ वॾा वॾा हरबा इस्तेमालु कंदा। इन जे करे हू वारिस जो त ॾे वठि करे थी सघे थो वलू जे हिसाब सां मतां उहो 50% चांस आहे, छो त हिन चकर मुहिब बि गॾु आहे, मतां वलू वारी ॻाल्हि ज़ाहिर थिए स्टार्ट थिए। ऐं ॿी ॻाल्हि त अगरि इहो उन्हनि जो मतिलबु चांस मिस थी वियो त हू कमाल ख़ान जेको आहे रईस गफ़ार ख़ान खे माराइण जे लाइ रबन वारो जेको हरबो इस्तेमालु करे रहिया आहिनि उहो कहिड़े बि तरीक़े सां रबन खे इस्तेमालु कंदा ऐं रबन हाणे आहिस्ता आहिस्ता पंहिंजे ॻोठ वारनि खां ॻाल्हियूं लिकाईंदो रईस गफ़ार ख़ान खां इहा वरी हैबत खां माना सचाई न ॿुधाईंदो। हू मजबूर आहे मीरा जे करे हुनखे पूरो इस्तेमालु कंदा, उन खां फ़ाइदो वठंदा रबन खां। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां इहे मीरा ऐं वारिस खे ॾुखियो छॾींदा इन क़रीब तव्हां सोचे रहिया हूंदो त हीअ छुटी वेंदा, न दोस्तों। फ़िलहाल कई क़िस्ता हिते गुज़री वेंदियूं, इन्हनि जो वरी छिक छिका में इहो ड्रामो मतिलबु तूरी जी वल वांगुरु हेकर वरी ईअं डिघो ई हलियो वेंदो। ऐं अॻिते हली जेको आहे मुहिब कुझु थोरी घणी गैरत कंदो, जेके मुहिब जूं पोयूं वाठा छॾियल आहिनि कमाल ख़ान जा उहे पल पल जी ख़बर वरी कमाल ख़ान ऐं ओठे खे ॾींदा रहंदा आहिनि ऐं अॻिते बि ॾींदा, जेको मुहिब जे दिलि में छा आहे मुहिब खे रस्ते खां हटाइण जे लाइ बि ओठे वारा कोशिशूं कंदा। असांखे ॾींदा इजाज़त, चैनल खे सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।